तालके छाछरे जे गोठ कुंभे जी ढाणी में असां हिन वक़्तु मौजूद आहियूं, जिते मेघवाड़ बिरादरी जा हिते जेके ग़रीब माण्हू आहिनि हू हिन वक़्तु एहतिजाज करे रहिया आहिनि संदुसी ॻोठ जे बासर वॾेरनि जे ख़िलाफ़। अचो त असां हिननि सां ॻाल्हि ॿोल कयूं था त हिननि सां कहिड़ियूं ज़्यादतियूं आहिनि। हमें से 100 साल बैठल असांजी बनी है समय जा ज़बरदस्ती माने बिल्कुल असीं रड़े पिया करें ज़ोरी था चारें असीं मिसकिन पुजा असां दा एक हालात सुने बीजो ज़मीन सुने बीजो हुकूमत सुने समझा गरीब माण्हू असीं पुजा को था असांजी दा वीडी वाला हटदा है असांजी योरी बनी चारे था वञनि असांखे ज़ुल्म आहे वॾे खां मूंखे ॿारनि खे बंश करे मूंखे कुटायो मूंसां ज़ुल्म कयो ॾाढो ॿार हिते अचनि था तो इहे हुन जी गार असांजे ॿार बच्चो ॿार उथी कोन थो सघे चे उम्र खाली थियो आहे मेघवाड़नि कयो ईअं असीं अव्हांखे खाली कंदासूं अवां छोकिरियूं कुआरियूं मोकिलियो परणाए छॾियो बिल्कुलु अवां जो लॼियूं आहिनि छोकिरनि जी उहे असीं खणंदासूं। हिननि हितां जे मुक़ामी पुलिस जे हवाले सां बि चयो आहे त असां पुलिस वारो बि दावो कयो आहिनि पर पुलिस बि बासर ॾाढो बेवस बणियल आहे। हिननि इलाही अख़्तियारनि खां मुतालबो कंदे चयो आहे त असां सां थियल ज़्यादतियुनि जो अज़ालो करे साणुसि इंसाफ़ कयो वञे। कैमरामैन अली हसन रामो सां गॾु ममताज़ रामो, सिंध टीवी न्यूज़, छाछरो।